मोरो सिंध खां ख़बर शामिल कजे थी। सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ 2 ॾींहं अॻु मोरो थाणे जे ॻोठ अब्दुल गफ़ूर बुघियो में संगाम ते तकरार तां गोलियूं हणी क़तल थियल मुख़्तियार अली बुघियो ऐं फ़याज़ अली बुघियो जे वारसनि मौसूम ॿारनि मर्द औरतुनि सां गॾिजी मोरो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त वाट विंदड़ असांजे नौजवाननि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। मोरो पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो, जॾहिं त जवाबदार बाअसर हुजण जे करे पुलिस जवाबदारनि जी धुर बणियल आहे। जॾहिं त नौजवाननि खे क़ब्रिस्तान में दफ़न करण बैदि जवाबदार धुर पारां असांखे क़ब्रिस्तान ॾांहुं पिणु वञणु नथो ॾिनो वञे। अहिड़ी शिकायत हद जे थाणे मोरो पुलिस खे कई वई आहे, मगर असांजी को बि दादरसी करण वारो नाहे। मुतासिर धुर पारां मुतालबो कयो वियो आहे त मोरो थाणे ते मुक़रर SHO अली अकबर खोखर खे बदिली करे ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे त जीअं असांजे 2 क़त्लनि में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थी सघनि ऐं असां सां इंसाफ़ थी सघे। असांखे केरु खाराईंदो, नंढो बच्चो केरु न पाईंदो, असांजी केरु कोन थो ॿुधे। छो कातिल छो कोन पता अथनि, असांखे इंसाफ़ खपे। पुलिस इंसाफ़ खपे। असांजी मदद केरु ग़रीब नथो करे, असांजी केरु नथो ॿुधे।